नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं हैदराबाद में आवाज़ न्यूज़ के प्रोग्राम रियल इशू में मामलो उथारण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया एक्शन में अची वई आहे। जिनासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कल्होड़ो जी सरबराही हेठि डीन्स कमेटी जो इजलास थियो। कॉलेज साइड जे BA हिस्सो ॿियो, BSc हिस्सो ॿियो, BCom हिस्सो ॿियो ऐं MA फाइनल जे इम्तिहानी फ़ीयुनि जे मामले ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ जे प्रोग्राम रियल इशूज़ में मामलो उथारण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया एक्शन में अची वई। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया हैदराबाद में आवाज़ न्यूज़ के प्रोग्राम रियल इशूज़ ऐं आख़िर छा कजे में मामलो उथारण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया एक्शन में अची वई आहे। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कल्होड़ो जी सरबराही हेठि डीन्स कमेटी जो इजलास थियो आहे। इन वाले सां तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर नसीर चन्नो असां सां लाइन ते मौजूद है। जी नसीर, आवाज़ टीवी जे प्रोग्रामन रियल इशूज़ ऐं आख़िर छा कजे में मामलो उथारण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी में इजलास थियो आहे, कहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि? जी अली रज़ा, आवाज़ न्यूज़ जे प्रोग्राम रियल इशूज़ ऐं आख़िर छा कजे में मामलो उथारण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया कॉलेज साइड फीसुनि वारे मामले ते एक्शन वठी छॾियो आहे। वाइस चांसलर डॉक्टर सिद्दीक़ कल्होड़ो जी सरबराही में डीन्स कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंमें कॉलेज साइड जे फीसुनि जे मामले ते गौर वीचार कयो वियो आहे। जॾहिं त डिग्री कॉलेज जेकी फीसुनि जे इम्तिहान जेके फीसूं हुयूं उन में अॻुवाट चार्ज थींदड़ पास सर्टिफिकेट जा 500 रुपया ऐं डिग्री जा 500 रुपया फ़िलहाल न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। जॾहिं त कोरोना सबबि परेशान शागिर्दनि खे रिलीफ फराहम करण लाइ जेको गैर निसाबी सरगर्मियुनि जी मद में 1000 रुपया वरितो वेंदो हो, उहो बि माफ़ करे कयो वियो आहे। इजलास में फीसुनि ते नज़रसानी बद BA पार्ट 2 जे एक्शनल फ्रेश फीस जी इम्तिहानी फीस जेका 10,100 हुई, उहा जेको आहे सो 7,900 मुक़ररु कई वई आहे। अहिड़ी तरह जेके मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि जी जेके फीसिस हुयूं उहे पिणु घटायूं वियूं आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नसीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।